गोठाणनि तरफ़ां घारो बंदि करण जी कोशिश जारी आहे। नाज़रीन, हम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मनहड़ो वेझो रोहिणी केनाल खे लॻल घारो वधी 100 फुट थी वियो आहे। ॻोठ यूसुफ डाहरी वटि रोहिणी केनाल खे लॻल घारो बंदि करण लाइ आबपाशी अमलो अञा ताईं नाहे पहुतो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सवे एकड़नि ते बीठल फ़सुल ऐं 4 ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। ॻोठाणा सख़्त परेशान आहिनि। ॻोठ यूसुफ डाहरी वटि रोहिणी केनाल खे लॻल घारो बंदि करण लाइ आबपाशी अमलो अञा ताईं नाहे पहुतो। सवे एकड़नि ते बीठल फ़सुल ऐं 4 ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। मनहड़ो भरिसां ॻोठ यूसुफ डाहरी साम्हूं रोहिणी केनाल खे 70 खां 100 फुट घारो पइजी वियो आहे। सवे एकड़नि ते बीठल फ़सुल ऐं ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। खानपुर महर वेझो पिणु घारो पइजी वियो। इन हवाले सां अवांखे अपडेट कयूं पिया। मनहड़ो भरिसां ॻोठ यूसुफ डाहरी साम्हूं रोहिणी केनाल खे 100 फुट घारो पइजी वियो आहे। सवे एकड़नि ते बीठल फ़सुल ऐं ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। इन जा वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे नवाबशाह मां KTN न्यूज़ रिपोर्टर अली मोहम्मद शाह लखियारी। जी अली मोहम्मद शाह, वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? रोहिणी केनाल जी मोरिया यूसुफ डाहरी उन खां थोरो ई पंध ते उत्तर तरफ़ में रेगुलर RD नंबर आहे 492। उतां तक़रीबन 120 फुट घारो पहुची वियो आहे रोहिणी केनाल खे खाॿे तरफ़ खां। ऐं घारे पवण खां पोइ तक़रीबन 7 एकड़ जे तादाद में हिकु ज़मीन पाणी हेठि अची वई आहे। ऐं जेको ॿुधाए पियो वञे त 80 खां वधीक ॻोठ जेके आहिनि सो ॻोठनि में पाणी पहुची वियो आहे। ऐं उतां जेको सो माण्हू लॾ पढ़ाण करे रुॻो बचा ऐं माल जेको कढी ऐं मथां ई वञनि जाइनि पियो उते जेको वञनि था पिया। ऐं जॾहिं जेको इन रोहिणी केनाल जेको घारो थियो आहे उनजे बिल्कुलु साम्हूं 4 एकड़ जे मुक़ाबिले ते जेको ॻोठ आहे कड़ी जो ॻोठ उतां जेको आहे सो 2 पाड़ा जेके आहिनि इहो ॿुधाए पियो वञे त उहे गुम आहिनि। ख़बर न आहे त कंहिंसां गॾिजी विया आहिनि या जेको सो ॿुॾी विया, का बि ख़बर नथी पइजी सघे। उन ॻोठाणनि जो चवणु आहे त 2 पाड़ा असांजा गुम आहिनि ऐं उनजी हिन वक़्त ते को बि ख़बर पइजी न सघी आहे। जॾहिं त इरिगेशन जो अमलो जेको आहे सो मशीनरी समेत तक़रीबन उते पहुची वियो आहे। ऐं उनजे हवाले सां इरिगेशन वारनि जो इहो चवणु आहे त असां हुनखे कंजारो जेको छंडण आहे उतां उनखे असां बंदि कराए ऐं छंडण खे खोले छॾियो आहे त पाणी जेको छंडण में वञी हलियो। ऐं जीअं जीअं पाणी घटि हूंदो त असां फुल रेगुलेटर आहे या ॿिया जेके रेगुलेटर आहिनि उते असां पाणी रोकींदा वेंदासीं। ऐं जीअं पाणी घटि पोइ त असां जेको इनखे घारे खे बंदि कंदासीं। जॾहिं त रोहिणी केनाल जो पाणी आहे जेके पाणी तमामु तेज़ी सां वधी रहियो आहे। ऐं जेको हींअर पाणी जेको रुख आहे सो मनहड़ो शहर ॾे आहे। ऐं मनहड़ो शहर जेको उहो आहे जेका बांधी ऐं जेको मोरो रोड आहे उहो उतां क्रॉस कंदो आहे। ऐं यूसुफ डाहरी तो जेको उहो ई रोड क्रॉस कंदो आहे। हींअर पाणी होॾां ई वधी रहियो आहे ऐं हिन पाणी खे रोकण जी कोशिशि कई पयूं आहिनि। जी वॾी महिरबानी अली मोहम्मद शाह लखियारी तफ़सील ॾियण जे लाइ। खानपुर महर